अच्छा गुलाम नबी जो अवां ॿाहिरि आहियो इरफान जतोई जा इहो ॿुधाइजो त हीअ को पुलिस जो मौक़िफ़ पियो अचे त न सिर्फ़ु इरफान जतोई बल्कि अव्हां जे ख़ानदान जे माण्हुनि ते बि केस दाख़िल आहिनि। छा अव्हां इन बाबति ॿुधाईंदो त इरफान जतोई ते के केस दाख़िल थिया आहिनि उहो पहिरियां कॾहिं अहिड़नि केसनि में जेल में या थाणे में वियो या अव्हां जो को फ़र्द? बिल्कुलु इहो हाणे 6 महीना अॻु इरफान इन समय साहब ई खयो। मुंहिंजो भाउ पेट्रोल पंप ते हुयो। अच्छा पेट्रोल पंप हलाए लॉकडाउन जे दौरान यूनिवर्सिटी बंदि हुई। उन दौरान पंहिंजे पेट्रोल पंप ते वेठो हुयो, उतां खणी वियो पैसा पियो घुरे। असां पैसा हिनखे न ॾिनासीं। पोइ बाद में हिन नवाब शाह पुलिस खे ॾेई छॾियो, हुते चर्च लॻाराए छॾियो 10 किला हुनजे कॾहिं। अच्छा उनजी असां इंक्वायरी कराईसीं, कोर्ट में केस विझी उहो हुते बाइज़त बरी थी आयो आहे। उनजे केसनि में फाइनल आहे। बाक़ी ॿियो पंहिंजा ॻोठाणा जीअं ज़ाती मसइला हूंदा आहिनि उन्हनि में इरफान जो हुयो, उन में बि इरफान खे असां पेश कयोसीं। उन्हनि जी ज़मानतां बि थियल हुयूं, उन में आज़ादु हुयो। बाक़ी साईं जन चवनि था त हिननि जो ॿियो भाउ आहे क्रिमिनल आहे, न बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे। उनखे तक़रीबन 2 साल थी विया आहिनि असां दुबई ऐं ईरान शिफ्ट करे छॾियो आहे। अच्छा इन पंहिंजे ज़ाती जहिड़नि ऐं ॿारहाड़ी जे मसइलनि जे करे। बाक़ी मां गवर्नमेंट मुलाज़िम आहे, बिल्कुलु जिते मुंहिंजी ड्यूटी आहे हेॾा मुंहिंजो सेंटर आहे। गुलाम नबी केतिरा केस अव्हांखे ख़बर आहे त इरफान जतोई ते इन खां पहिरियां केतिरा केस हुया? अॻ में त काई बि ॻाल्हि न हुई। 2 केस सां हुयसि। उहो असां हिकिड़ो पंहिंजो प्लाटिंग जो हुयो बिरादरी जो, उहो प्लाटिंग में बि हुन जो ज़मानत कराई हुई। ॿियो हिन इरफान समय ई खयो हुयो त पैसा घुरिया असां खां 50 लख न ॾिनोसीं त हुन चर्च कराए लॻाए छॾियो। इरफान समूह कहिड़े केस में खयो हो? ज़ाहिरा एसपी आहे उहो, ईअं त को मामिलो हूंदो। मां उहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां वजह करे। उन्हनि लाइ खयो हुयो त सखर मां ॾोह थिया आहिनि, उहो तव्हांजो भाउ थो करे। बिल्कुलु असांजो भाउ ॾोह कोई बि नथो करे। बाक़ी जेको पुलिस इल्ज़ाम लॻाए रही आहे त हिन जो भाउ आहे क्रिमिनल आहे, ॿार आहे, बिल्कुलु हुनखे 2 साल थी विया आहिनि। पाकिस्तान में ई न आहे, उहो पाकिस्तान में ई न आहे। पोइ बि कॾहिं हिनजे एफआईआर आहिनि, हुनजे कॾहिं इहे ॻाल्हियूं आहिनि। पर ॿियो त सभु ॻाल्हि छॾे, हीअ त वाज़िह ॻाल्हि आहे यूनिवर्सिटी मां सरेआम ॾींहं ॾिठे जो खयो वियो आहे। हॉस्टल मां जे अगरि अहिड़ो ॻाल्हि हुजे हा, अहिड़ो को रूपोश हुजे हा, इहा ॻाल्हि हुजे हा त असां हिनखे यूनिवर्सिटी में छो छॾिया? पोइ त जंग में छॾे वञूंसि न, पंहिंजो त ॻोठ में रहियो पियो हुजे हा। अच्छा भला हे जॾहिं यूनिवर्सिटी में खंभियो त इहो केस अव्हां दाख़िल करायो? तव्हांजो फ़र्ज़ु जेको आहे उहो खंभियल आहे? बिल्कुलु असां हैदराबाद में बि करायोसीं ऐं सुप्रीम कोर्ट कराची बि करायोसीं। हैदराबाद वारनि बि हिननि खे घुरायो हुयो त उते मौक़िफ़ो हुननि जो इहो आयो त छा बि रेट ते विया। वरी ॿिए दफ़े आयो त असां न खयूं आहे। वरी हुननि चयो त असां वरी हिनजी इनक्वायरी था कयूं। तंहिंजे बावजूद बि असांखे पुलिस मां ख़तरो हुयो। असां वरी सुप्रीम कोर्ट कई आहे कराची। उते बि हिननि इहो ई मोकिलियो त माना असांखे ख़बर ई न आहे, असां खयो ई न आहे। बाक़ी खयो आहे हिनखे निसार शाह एसएचओ आहे जेको अटड़ी थाणे ते जाम छड़ो। उते दाख़िल आहे भला पुलिस जे उन रिकॉर्ड में दाख़िल आहे त ही खंभियल आहे? बिल्कुलु खंभियल आहे, खयल आहे। निसार शाह ख़ुदि पाण 15 ॾींहंनि खां 12 ॾींहंनि खां बाद में पाण निसार शाह मुंहिंजे वाल साहब सां ॻाल्हायो आहे इरफान खे। अच्छा उहो ॻाल्हायो आहे। हुन पहिरियों करोड़ जी ऑफर कई, आख़िर में 50 लख जी जे न ॾींदे त मां हिनखे फुल फ्राई करे छॾींदुमि, मारे छॾींदुमि। असां केतिरा इहे कम कया आहिनि। मुंहिंजो पीरसन वाल साहब हुन में सोच में अची वियो। वरी तंहिंखां पोइ असां ॿिया माण्हू बि मोकिलींदा रहियासीं, कोर्ट बि कंदा रहियासीं, मन न मन खां ज़ाहिर थिए। हिन सां गॾु ॿ छोकिरा ॿिया बि खयल हुया। हिकिड़ो जागीराणी हुयो, उनखे शायदि 7 ॾींहं ते या 8 ॾींहं ते छॾियो हुयो। वकीला जागीराणी, उहो बि यूनिवर्सिटी जो शागिर्द ई हुयो। ॿियो आहे परवेज़ चवनि था जाफ़री शिकारपुर जो, उहो हिननि जो पुलिस जो माण्हू आहे। उनखे बि खयो वियो। उनखे हाणे कल्ह चालान कयो वियो। मुंहिंजे भाउ जो लाश आयो। पर गुलाम नबी अव्हां जेका इहा ॻाल्हि पिया कयो त 50 पहिरियां करोड़ रुपयो रिश्वत घुरी वई, पोइ 50 लख घुरी वई, अव्हां वटि इन तरह जा के सबूत आहिनि त अव्हां खां पुलिस जो हिकिड़ो एसएचओ अव्हांखे फ़ोन कॉल करे इहो घुर थो करे त मुंहिंजे वाल साहब वटि रिकॉर्डिंग आहे, शायदि त कंहिं ऑफिसर खे ॿुधाई अथई, पर हुन वक़्तु असां डप में अची विया आहियूं। हाणे तव्हांखे मां क्लियर ॿुधाईंदो हलियां त असां वटि तहज़ीब बि तमामु घणी हली रही आहे। हिनजी मसरूफ़ियत बि आहे। वॾी मुश्किल सां तव्हांखे टाइम ॾिनो आहे। ठीकु आहे बाबा जी। ॿियो त वरी मूं ॾे हाणे नओं मूंखे दोस्त ॿुधाए तो त भाउ त तव्हांजो ख़ैर सां वफ़ात करे शहीद थी वियो। ॿियो जेको दुबई कराची तो रहियो उन ते बि केस अचे। तुंहिंजे मथां बि एफआईआर हाणे पुराणनि नालनि में थी थी वञे। हे त सरासरी ज़ुल्म आहे। मूंखे पाण खे हाणे ख़ौफ़ थी वेठो आहे पुलिस मां त हिकिड़ो भाउ मुंहिंजो शहीद थी वियो। ॿियो 2 साल अॻु में मां ॿाहिरि मुल्क करे छॾियो आहे। मुंहिंजो वाल साहब कुराड़ो उहो त अमर हिन सद में सही सॻियल आहे इरफान जो। उनजी कंडीशन बि मां तव्हांखे हाणे हिन महिल ॿुधाईंदुमि त न ॿुधाए सघंदुमि। पर असांखे इरफान जे शहीद जो माना ज़हनी टार्जर, ॿियो वाल साहब कुराड़ो, ॿियो त हाणे वॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त यूनिवर्सिटीअ मां ॾींहं ॾिठे जो सरेआम खजे थो। वरी अधा जन यूनिवर्सिटी वारा चवनि पिया था असांजे हिन में दाख़िल न आहे। मूंखे वॾो हिन ते माना अफ़सोस बि थियो आहे।
4 साल वक़्तु पढ़ियो आहे, 4 साल फीयूं भरियूं आहिनि, चालान भरिया आहिनि, हॉस्टल जा फीयूं वग़ैरह भरियूं आहिनि, इन 4 साल अच्छा गुलाम नबी आख़िर मामिलो छा आहे जो अव्हांजे ख़ानदान ते पुलिस बक़ौल अव्हांजे त अव्हांजे भाउ ते बि कूड़ा केस था थियनि, उन्हनि खे खई बि वञे पई, पोइ अव्हां खां रिश्वत बि घुरे थी पई, आख़िर मामिलो छा आहे जो अव्हांजे टिनि भाइरनि जे ख़िलाफ़ बक़ौल अव्हांजे त पुलिस ॾमरियल आहे? मामिलो त मूंखे कुझु सियासी सम्झ में अचे थो, जेको असांजो इरफान भाउ शहीद थी विया, ज़ाहिर आहे जाम शहर मां खजी वियो आहे, कराची हैदराबाद 5 ॾींहं हुते रखियो अथव, 5 ॾींहं हुते, 29 ॾींहंनि खां बाद में सखर वारनि मारियो आहे। इहो तव्हां पाण बि सम्झी था न सियासी मामलनि जी अवां ॻाल्हि पिया कयो, सियासी छा उहो कंहिं सियासी पार्टी सां हुनजी वाबस्तगी हुई, अव्हांजी ख़ानदान जी कंहिं सियासी पार्टी सां वाबस्तगी आहे, उते का लोकल अव्हांजा कंहिं मामला आहिनि? न लोकल एॾा न आहिनि, उहे हल थियल आहिनि, बाक़ी माना इहो आहे शिकारपुर ज़िले जो तव्हां पाण बि सम्झी था सघो त हिन शइ खे वोट मिलियो, हुनखे न मिलियो त उहा दौर हुनखे माराईंदी, किराईंदी, कंहिं न कंहिं तरीक़े में फासाईंदसि। इहो आम हले थो, तव्हां सिर्फ़ु असां वटि न, जाते काथे बि आहे इहो। अव्हां कंहिंजा वोटर आहियो ऐं कंहिंजा मुखालिफ़ आहियो? बसि हाणे वोटर जी तव्हांखे ॿुधाईंदुमि त इन वोटर न ॾियण जे करे त असां तव्हांखे ज़ुल्म त थी रहियो आहे न। ठीकु आहे, ठीकु आहे, वॾी दास्तान वॾो आहे भाउ जे, मां इहो ॿुधाईंदुमि त वॾो कुझु थींदो। मां त हाणे इन ट्रिप में बि अची वियो आहियां, मुंहिंजो अॻो रहियो पंहिंजे ऑफिसर ख़ुदि मूंखे चए थो गुलाम नबी तुंहिंजो भाउ त शहीद थी वियो, तव्हांखे इहे धमकियूं केरु पियो ॾे, केरु पियो ॾे इहे धमकियूं? कोशिशि कंदुमि हिन सबूतनि जी बि। ठीकु आहे बाबा, मां पाण हाणे अञा ज़ानी टारगेट थी वियुमि, भाउ जी टारगेट पंहिंजे लेखे, अमर जी तबियत पंहिंजे लेखे, हुनजी बि सफ़ा डाउन लॻी पई आहे, उहा टेंशनदार तबियतदार, जेको ॿाहिरि मुल्क पाकिस्तान में न आहे उन ते बि केस वरी ज़ुल्म जी ॻाल्हि आहे। ॿियो त मां गवर्नमेंट मुलाज़िम, होॾां मुंहिंजो सेंटर, होॾो थाणो, थाणे सां गॾोगॾु मुंहिंजो घर आहे, हिकु शहर में रहूं था, वरी हाणे मुंहिंजे मथां एफआईआर कनि, मूंखे वॾी महिरबानी,